अॼु ई बगन जो न्यापो आयो आहे त गोली हणी भॾे में उछलेसि। कोहराम गुस्से नामुमकिन। हण कहण क्या थी? न ॾे कोहराम खे गुस्सो त गरक न थी वञी। गरक तूं थी वेंदे कोहराम? धमकी थो ॾी? कोहराम जे गज़ब खां वाक़ुफ़ न आहीं? ख़बर आहे त मोतबर आहीं। तरस त तोखे ॿुधायां थो त मोतबर आहियां या न। हण न सलाह पे छुड़की। तुंहिंजी त मैयत बि मालिकनि खे न मिलंदी। तूं कोहराम सां थो वातूर जी? मारी त कोन थो, रुगो सखरियूं बबिक्यू थो ॾे। बगन जो इंतज़ार आहे, पोइ ख़बर पइजी वेंदई त बबिक्यू थो हणां या सच थो चवां। मुंहिंजी न वारसी थियई, वायूं बताल थी वेंदई। बाट मारसान न ॾियां। फायर कंदे त फुसी वेंदे। साह बंद कर त बंद थी वेंदी। बदहीस जंगू ख़ालिद। मौत खे दावत न ॾे मज़हर। खामोश, भांडो बोर थी वेंदई। ख़ालिद काबिल खे खोल। मां हिनखे हिते ई पूरो कंदुसि। न, हिनखे मुकमल खामोश करे हली छंडण में था लोड़ियूं। अम्मा डॉक्टर सत्तार बि पंहिंजे रस्ते खां कम खे पहुतो हो, पर एसे छो न छॾे पियो, न वरी FIR पियो कटाई। वकील बि ज़मानत पुलिस जी कार्रवाई ऐं केस चालान कराइण खां पोइ ई कराए सघे थो। अवल कीअं कराईंदो अम्मा? पंहिंजे वस खां त सतार न घटाईंदो आहे। अम्मा अधे जो वॾो साथ ॾिनो अथसि। इन में को बि शक न आहे कंवल, पर आज़ाद कंहिं ॿिए करायो आहे। केरु आहे उहो? मज़हर जे ॼाण सुञाण वारो आहे। उहो ख़तरनाक बि थी सघे थो। ख़तरनाक? हा मां। कीअं अदा? वो त मां ई सम्झां थो। असांखे बि ख़बर पवे कुझु? लाज़मी न आहे अम्मा त हर ख़बर तव्हांखे बि हुजे। बसि एतिरो ज़रूर चवां थो त ख़तरनाक बि थी सघे थो। असांखे नथो ॿुधाई त ॻाल्हि छो की अदा? ये चक आयम ग़लती समझ। नाराज़ छो थियो थी? असीं तुंहिंजा दुश्मन आहियूं जो लिकाए थो? हिकु त ख़ौफ़ न ॾियां, जेकॾहिं ॾिनो थी त ॿुधाइण में कहिड़ी ख़राबी आहे? बस एतिरो ई समझ त ऐसे छो नाराज़ थी सघे थो, ॿियो कुझु बि न आहे। उहो बि त ख़राब थियो न। त न छॾे हा? मूं त ख़राब ऐं ख़ौफ़ जी ॻाल्हि कई। अम्मा छॾियो हाणे हिननि ॻाल्हियुनि खे, मुंहिंजो मथो थो फिरे। तव्हां परेशान न थियो। शफन के छॾ सोराब, तूं ऐं मां गॾिजी मेड़ थी था हलूं दादन ॾे। राज़ी थी विया न त शफन जी कावड़ ढरी थी वेंदी। न बि थी त रेहे रेबे राज़ी कंदीसांसि। न धाणो, मेड़ चङी न आहे। बाक़ी रत छा चङी आहे? उन्हनि ते अहिड़ो ज़ोर न रखिजे जो सुभाणे सफ़ा पुठी ॾेई बीह रहनि। भला तूं मसइले खे निबेरो मुंहिंजे वस में हुजे हा त हींअर ताईं का बि अणबणत न रहे हा धाणो। तूं आहीं अटे ते चटी, बस अटो अचे ऐं तूं चटी। वरी शुरू कई या बेसुरी बकवास? बकवास मिड़ई बकवास, बकवास वारी सुरवारी थींदी आहे छा? तूं जेका बकवास करीं थो सा सुरवारी आहे। मर्द थी पियो आहीं न त हली जांडरे में जोटे। फतो मां न त वाचू कननि ताईं करे छॾींदो साईं।
अला के तो वाचू कनन ताणियाणी आंगुर बखणी देखर त डेला खाराई धाणो के तो ये चवी जण धाणो निधन किया धाणो धन किया निधन की ना है हथ न लगो थई धाणो तडे थी ये खेखराट करी हाने तू बकवास करे भी दिस भागी रन सा सजी उम्र गुजरी विया यक्षी हण छा कयो थे बड़ी काडे थी वनी तू जो छा वने तू आही छा मां छा या मुझे छा थो वनी मां तोखे सिधो थो कया थले ते तुजी उभी कबर जोड़ींदुस तडे तू चाय ते इंजे अच अच दिसा के तो उभी कबर ठाई धाणो धन किया धन की ना है धनु आई मुमल सा मिलण का मुके के न तो रोके सके हां मां तो खे रोकी दुस एक कई फायर सा मण के भगल कुकड़ वांगुर भटकदे पई मुझे राणा सोराब तुझे करे तो धाणो धन किया पंजी धाणो के मारींदे हे फुतई थी मुमल जी सिक लगी आ थी सोखड़ी तोर कोकला बेरा सुकल गुआ रखई त धी दे नथो छडी हेठाई थी करी मोट हल अंदर न त फायर थी वेंदो तू कबर में ऐं मां जेल में हूंदुस अज मुझो रत ततला हल अंदर सोराब हथियार जने हथ में होंदा न चयो बु उनजो कंदो आ पर मां तो जड़ी ना या जो बीही के निराड़ में ठोकिया न त थाणो करे सके थी फायर थाणो धणकिया न धणकी ना है हां वठ या हण या मुमल ले वना जी इजाजत दे वञ निकर सुत थी मोट जे न त सोराब सुझई थो तुझे तो सोराब धाणो धाणो आ केर हथ लाइंदो हथ लाए भी देखारे धाणो धणकिया न धणकी ना है तो सब दिल ला निभाई मैं तो तेरे जीवन न सहा है डॉक्टर साहब जी काका सुलेमान काफी दी थी विया हा दिल चयो हलियो आइस मेहरबानी चाचा मेहरबानी जी गाल ना है डॉक्टर तू भलो मानू आही काका सुलेमान तू पाण भलो माण्हू आहीं इन ये करे तोखे सब को माण्हू भलो तो लगे बाकी मां तो कुछ भी ना आया घणो कुछ आही यार पर तोखे को समझी न सकियो आ ओ इनके समझो काका सुलेमान मना बे वाह वेहण कोन आयो आहियां त छा लाइ आयो आहीं ॿुधाए त सही मिठड़ो थियण जी कोशिश न कर डॉक्टर ही आहे ही मिठड़ो मानू ॻोठ जे हर माण्हूअ खे कम आयो आहे तोखे भी तकलीफ़ में कम आयो हूंदो न करी सारा चाचा पेरन खां चोटीअ ताणी मूंखे बाहि वकोल थी वञे ही मकारा शफन ताह न कर कदम रगड़ी छॾाए अॼु खां पोइ ही क्लिनिक बंदि ॾिसां ॿियो बहराम खान पैदा थियो आहीं छा शफन क्लिनिक बंदि थो कराई छो भी तूं चाचा ही क्लिनिक जे बहाने बेवाजिबी थो करे बेवाजिबियूं मां कयूं आहिनि तॾहिं कयूं आहिनि का हिकु बेवाजिबी ॿुधा या साबित कर त मां तोखां माफ़ी वठां ऐं मूंखे तूं कॾहिं बि हिते न ॾिसंदे साबितीअ जी ज़रूरत न आहे दादन ऐं पुफी शबाना खे संग ॾियण खां रोकी थो बरगलाई तूं उन्हनि खे साबित कर न त इल्ज़ाम जो नतीजो उगरो निकिरंदो धमकी थो नी हाँ मूंखे ख़बर न आहे त छपन छा आहे शफन थाना हन विञाए एतिरी गुस्ताखी चङी न आहे हटी परे थी काका सुलेमान मां हिनखे ज़िक जा वरी मोट ई न हटी परे थी जे तो वटि लिहाज़ जो ज़रो बि आहे न त हितां हलियो वञ हा वञा थो क्लिनिक त छा
अरे दादन जे घर में भी ॾिठोमांसि न अॼु मेड़े न सघंदे मारे कबाड़ी जो शुरू कमांसि दादन खे नसीहत कबी त हू दड़ी हिन जी दाह ते किलने छॾींदुसि ना सम्झ कंहिं जाइ जो। सरदार ख़ैर त आहे ॾाढी तकड़ में घुरायो अथव हुकुम कयो। ज़फ़र एक अहम संजीदा मर्दानगी सां गॾु बिरादरी जे सरदार जी इज्जत अहमियत जो मसलो आहे। मसलो भी न ज़िलज़िले जड़ो टक्कर आ टक्कर बहुत कबूल आ पर बात कबूल ना है तॾहिं त तव्हां के रायो अथव मुमकिन आहे त बिरादरी जे ॿियनि माण्हुनि खे बि चवणो पए। सरदार हुकुम कर ॻाल्हि छा आहे? कासिम संघार खान सां टक्कर समझी सके तो न मामले जी नोयत के। सरदार संघार खान सां टक्कर केड़ी वॾी ॻाल्हि आहे छो त कासिम करंट आहे कासिम जबल लेटाइण जे लाइ चवण सवलो पर करण ॾुखियो आहे। ॾिघीअ जंग में जुंग जवान भी गोड़ा खोड़े छॾींदा आहिनि। सरदार तव्हां मसलो तो बयान कयो न। हाँ मामरो छा आहे सरदार सिधो तो पवे न। सरदार रेग करे ईसाइण था चाहियो या आज़माइण? आज़माइल के वरी आज़माइण जो आदि नाया ज़फ़र पर भरोसे जड़न माण्हुनि जो भरोसो मापण जरूरी तो समझा। हथ पबन त निकरन न। बाबा साईं चङाई चवण जो वक्त ही कोने हाणे खणी ॻाल्हि कयो। ही पंहिंजा पतंग आहिनि पतंग मच ॾिसी मोटण वारा न आहिनि बाबा साईं। सब्र कर गौर सब्र कर मूंखे कासिम ऐं ज़फ़र सां ॻाल्हाइण ॾे। ॿुधो सभई ॿुधो पर ध्यान सां ॿुधो। मूंसां वाइदो कयो कुझ भी थी पवे हाँ कुछ भी थी पवे पर हटणो नाहे। खेमा खोलण खां पोइ तूफान अचे या सिलसिलो कीमन जा न कीर कंपन ऐं कासिम जी सरदार आहे त सभिनी ते भरोसो ई नास पर तोते ऐं ज़फ़र ते कुछ वधीक आहे। असुल मसले तरफ़ अचां थो। संघार खान जी देह में मुझे वॾड़नि जी 50 एकड़ ज़मीन निकती आहे। उन जा वटि सबूत आहे। संघार खान सां ॻाल्हायमि त उॾिलो न लॻो। उनजी उॾार शहबाज खान जहिड़े भुए जे किले खे न लोॾे सघे थी न किराए सघे थी। हिन ई उनजी उॾार शहबाज खान खां मथे वञी सघे थी। इहो मां तव्हांजी ॾड ते चवां थो। सुभाणे खां हिन 50 एकड़ ज़मीन जो कब्ज़ो छॾाइणो। बाबा साईं इने 50 एकड़ जी संभाल यो ई कासिमी ज़फ़र खे। संघार खान ॾेडरी ज़ुकाम मौला जो शान आहे। सही और तुझी सलाह बिल्कुल सही है। बाकी अगी उपत जो वावार इन्हनि जो न रहंदो। सरदार असांखे का भी लालच नाहे। मुख्तियार कर ऐं तपेदार खे वठी दंग ऐं नंबर जी निशानदगी करे ॿुधाए पोइ असां ॼाणू ऐं संघार खान जाने छो त ज़फ़र ज़मरक आहे। सरदार कासिम जो भली सिर कलम थी वञे पर हिक विख भी परे कोन हटंदो। संघार खान हाणे तोखे सुध पवंदी। शहबाज खान छा आहे? जबल ओ जानी नाहेस तुंहिंजो जानी
जबल सां होश में ॻाल्हि करेस नाहेस तुंहिंजो जानी। तोखे जानी तो चवां, इहो भला ॿुध। ॿुधाएस। इहो माइट मानी कोन ॾींदा अथई छा? इहो लॻे थो त सेड़ी चटींदो आई। सुकी पाठो थी वियो आहे। मूंखे छॾ त जानू चौक जा मावा खारायई। अला सफ़ा डंटो थी पवंदे। रासत पास अल्लाह का रास्त पाओ कना जानी जबल। गुड़ा जबल कोशिश करो, उस्तना कोशिश करो। ॿिया मञी तई जबल। मञेस छो न मञेस? ने ख़बर कना जोशना। पोइ जल्दी कर जबल, धनु धप करियो आहे हिते यार। फ़कीर खे खोल त वञे, चवण ई विसरियो अथनि त फ़कीर वेहे जा वञे। दासा बास चोस। दासा कन तो अफ जे खाली से नॉनसेंस। दा नॉनसेंस अंत से नॉनसेंस जो मतलब आहे सुहिणो, सेबतो, अकुल वारो, भलो माण्हू। खोड़ माना अथसि जबल। पोइ बिल्कुलु मां नॉनसेंस आयसि। ॾिसेस घटि आयसि। बिल्कुलु नॉनसेंस आई। भला फ़कीर वेहे या वञे? जबल साहब सां ॻाल्हि करेसि, पोइ फ़कीर वञेसि। तकड़ करेसि न गुड़ा ने ख़बर कना जोशना। जबल अश्कुए छा तो चवेस? मुंह शगा देरा मखे हिंदा मुंह मरगा जबल। नी जोरुस कना बाउस धनु एनो नी आजाद मरोस। मेहरबानी जबल, मेहरबानी। न मां ज़ोर आया न तुझो पीउ आया। बस रसो कट फ़कीर मां। हे हे मां साथ धाणो जी सिक लगी आ। तॾहिं त चवाए थो हर हर त फ़कीर वेहे जा वञे। ऐं चयईं त मां ख़ुदि तव्हां ॾांहुं वठियो पियो आयुसि, पर मूंखां टोड़ी निकिरी हली वई अलाए केॾांहुं। साख सची आहे बादल, पर हाशिम कूड़ो थी सघे थो। न मासी, कूड़ जहिड़ो नाहे, पर पोइ बि इंसान आहे। मां ताड़ रखंदोमांसि। किथे लिकायो हुजेसि या मुर्गो लॾो खणी वञे त किथे ॻोल्हींदासींसि। बादल, मां त बर्बाद थी वियसि। मासी, मुंहिंजे अंदर खां पुछ। मुंहिंजो ज़मीर मूंखे मलामतूं थो करे। बस वरी पाण खे इहा आथत ॾियां थो त इहो सभु कुझु मूं न कयो। समझां थी असां खां ख़ता थी आहे, पर बादल थी त ज़ुल्म वयो आहे न मूंसां। जान जमाण नूरीअ तां छा गुज़री हूंदी, कीअं ई कहिड़े हाल में हूंदी, सा त ख़ुदा खे ख़बर न। बादल जी मासी, तुंहिंजी हालत जो एहसास आहे त नूरीअ बाबति ॻणती बि अथमि। मां बि बेवसीअ जी हालत में पजरां थो। मां हर लिहाज़ खां कोशिश कंदुसि मासी। वॾो वक़्तु गुज़री वियो आहे। न्याणी आहे, धीउ आहे। पुट हुजे हा त ॿिया ख़ौफ़ ऐं ख़दशा न हुजनि हा। मासी, रब जी ज़ात वॾी बाझारी आहे। उहा ई 7 ऐं 17 जी निगाहबान रहंदसि। अजाया ख़दशा ऐं वहम छॾ मासी। मां आहियां, मुंहिंजे अंदर खां पुछ न बादल। निहार जी सरकार, शहबाज जी ललकार लखाइणी आहे। हू मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहे थो। शहबाज खान तव्हांजी ज़मीन ते? भला सिज ॾखिण खां उभरण लॻो आहे या ओलह खां? सिज खे कारो करणु थो चाहे। कारो सिज रतो हाण करे
गाढ़ो करण तो चाहे। शहबाज जी हैसियत चाहे जो मुझी जमीन ते कब्जो करे पाण फैंकू थी विंदो। यार हिकमत अमली जोनी आ। किबला हिकमत अमलियूं जुड़ियूं पियूं आहिनि, सिर्फ़ हुकुम जी देर आ। सब कम सवला। मूं मुख्तियार कार सां ॻाल्हायो आहे। हू बि शहबाज खान जी पुट भराई पियो करे। डीसी खे चओ न सरकार। डीसी साहब सां मिलंदुसि तो ऐं निसार खे सब गलतियूं माफ़। हाणे पहरो वधायो। किबला समझो त पहरो वधी वियो। ॿियो हुकुम? शहबाज खान जे बिरादरी जो को माण्हू या खुद शहबाज खान असांजे तर में नज़र अचेव त निहोड़े छॾियोसि। किबला वापसि मोटंदो ई न मौला जी मेहर सां। जेकॾहिं को मोटियो त तोखे बि मौला ॾांहुं मोकिलींदुसि। सरकार शहबाज। छा? सरदार हू शहबाज खान मुख्तियार कार। अरे ॻाल्हि कर, चवी छा पियो निसार? सीओ बुखार थी वियो थी छा? बिना देर ॿुधाए निसार। ज़मीन जो दंग पिया कढनि। मुंहिंजी ज़मीन जो दंग? हा किबला, जेका संदसि वॾड़नि जी ज़मीन निकिती आहे मुख्तियार कार उहो दंग कढी पियो ॾेसि। मूंखे ॿुधाइण खां सवाइ किबला ट्रैक्टर पहुची विया आहिनि। हींअर ताईं त दंग में निकिरी वियो हूंदो। माण्हू गॾु करे पहुच में हार खेनि ख़बर पए ऐं खेनि ख़बर ॾे संघार खान जी ज़मीन ते पेर रखण वारे जा पेर ई न आहिनि खुपंदा। सरदार संघार खान ज़ल्ज़लो आहे ऐं ज़ल्ज़लो थरथलो मचाए छॾींदो आहे। थरथलो। मां तोखे सबक ॾियां उन्हनि खे फारसीअ जो। मौला जी मेहर सां अच निसार, ॿिया बि माण्हू गॾु कयूं। हल हिम्मत सां कीअं ख़बर ॾियूं। ठीकु आहे हल अच। शहबाज खान तूं छो पंहिंजे लाइ इज़राइल घुरायो आहे? रोज़ तो